दादू ठेकेदार एसोसिएशन के ठेकेदार अगवान शहजाद अली बुंड, अजीज मलक, मुनीर अहमद मेमन, गुलाम शबीर चन्ना, जावेद अहमद सोलंकी, खादिम हुसैन बुंड ऐं एहतजाजी मुजाहिरो करे सख्त नारेबाजी कई। बाद में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ठेकेदारन चयो आहे त डिस्ट्रिक्ट रोड्स दादू जे इंजीनियर सईद अहमद बुलेदी मथा सख्त इल्जाम हणंदे चयो त इंजीनियर ठेकेदारन के बार बार ब्लैकमेल करे रहियो आहे त नवनि तामीराती कमनि जे वर्क ऑर्डर जी कमीशन 25% ऐं थियल तरक़ियाती कमनि जी चेक कमीशन 25% ॾिनी वञे। मुख्य वर्क्स एंड सर्विसिस जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जे हुकुम मूजिब केस हिसे पती ॾियणो आहे, जॾहिं त अहिड़े नाजाइज़ रिश्वत ठेकेदारनि पारां न ॾियण जे करे हुन वक़्तु ज़िले दादू जे अरबनि रुपयनि जूं तरक़ियाती स्कीमूं रोड़ड़े जो शिकार थी वयूं आहिनि, जंहिं करे ज़िले दादू अंदरि तरक़ियाती कम ठप थी विया आहिनि। हुन वधीक चयो त इंजीनियर जी नाअहलीअ जे करे गुज़िरियल साल 1 अरब रुपयनि खां वधीक तरक़ियाती कमनि जा फंड्स लैप्स थी विया, जॾहिं त हिन साल बि 5 खां 6 अरब रुपये जूं मजमूई तौर स्कीमूं रोड़ड़े जो शिकार आहिनि। ठेकेदारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त अगर राशि इंजीनियर दादू के फौरी तौर ते न हटाए वियो त 14 नवंबर 2024 ख़मीस दिहाड़े ते समूरे ज़िले जा ठेकेदार गैर मुअय्यना मुद्दत ताईं धरणो हणी वेहंदा।